मीडिया हाउस मिरापुर मरकज़ में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एन 205 ऐं PS 33 जे आज़ाद उम्मीदवार सरदार गुल हसन मशहूरी ऐं अवामी एहतियाज जे सदर हाजी इमदाद अली चांग चयो त मुखालिफ़िन असां सां माण्हुनि जी मोहबत ॾिसी बोखलाइजी विया आहिनि। अॼु चानियन मनूमल में असांजा हामी अवामी एहतियाज जो झंडो हणी रहिया हुआ त हितां जे बासर शरपसंदनि पारां असांजे हामियुनि मथां सख़्तु तशद्दुद कयो। इन्हनि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुल हसन मशहूरी NA 205 ऐं PS 33 ते असां अॼु कुझु माण्हू SSP साहब जी कल मीटिंग हली, मीटिंग में DRO साहब सभई मौजूदु आहे त कंहिंजो कोई झंडो न लाहींदो ऐं कोई फसाद वग़ैरह न कंदा। अॼु ॿियो ॾींहुं आहे असांजे माण्हुनि सां मनूमल चाही में बिरिया सिटी जी तालुको बिरिया सिटी आहे, उते माण्हुनि ते तशद्दुद कयो वियो आहे। मां पुरज़ोर अपील कयां थो SSP नौशर फिरोज़ के, DRO नौशर फिरोज़ के, डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ के महिरबानी करे इन जी जांच कई वञे। इहे शरपसंद केरु आहिनि, इन छो था असां सां अहिड़ो मसइलो तव्हांजे जेके हामी आहिनि जेके आज़ाद उन्हनि से माण्हुनि तशद्दुद कयो आहे। जी सर, उते झंडो लॻाइनि पिया पंहिंजी दुकान ते, उन्हनि ग़रीबनि खे मारियो अथनि। तव्हां फुटेज बि असां वटि आया आहिनि, तव्हां ॾिसी सघंदो। हिकिड़ो ई माण्हू वीचारो, उनखे 15 ॼणा कुटनि था। महिरबानी करे हुन ते कानूनी क़दम खयो वञे जीअं इहा तकलीफ़ अमन ऐं सुकून सां पंहिंजी इलेक्शन कई वञे। जीअं हर माण्हू अमन पसंदि आहे, अमन पसंदि रहणु चाहे थो। मुंहिंजे मुताबिक़ उन्हनि माण्हुनि खे पुछियो वञे छाजे करे तव्हां इहो कयो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।